ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 7 ऐं अध्याय 8 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री सूत जी महाराज सन कंहिं ॿियनि रखेश्वरनि खे शुभ ऐं अशुभ कर्मनि जो फल ॿुधाइनि था ऐं उन खां पोइ 18 पुराणनि जा नाला ॿुधाया ऐं उन खां पोइ अध्याय 8 जे पहिरें भाग में श्री मार्कुंडेय जी कथा शुरू कनि था। अचो त अॼु पाण उन ई कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12 स्कंद जे अध्याय 8 जो ॿियो भाग शुरू कयूं। श्री सूत जी चवनि था त जॾहिं देवताउनि जे आशीर्वाद ॾियण सां मुरकुंड खे पुटु ॼाओ, तॾहिं उन संदसि नालो मारकुंडू रखी ॾाढियूं ख़ुशियूं कयूं। जॾहिं उहो छोकिरो 12 वरनि जो थियो, तॾहिं संदसि माउ पीउ रोअण लॻा। मारकुंडी उन्हनि ॿिन्ही खे रोईंदो ॾिसी पुछियो त तव्हां एतिरी क़दुरु छो विलाप करे रहिया आहियो? तॾहिं संदसि माता पिता चयो, हे पुत्र, हाणे तुंहिंजी मौत जा ॾींहं अची वेझा थिया आहिनि। तुंहिंजे विछोरे जो दुख असांखे विलाप कराए रहियो आहे। इहो ॿुधी मारकुंडी पुछियो त संसार में को अहिड़ो उपाउ बि आहे जंहिं जे करण सां मां जीअरो बची सघां? माण्हू पिणसि चयसि त हे पुत्र, नारायण जीअ जी कृपा सां माण्हूअ जा सभु मनोरथ पूरा थी सघनि था। इहा ॻाल्हि ॿुधी मारकुंडू वन में वञी परमेश्वर जो तप ऐं ध्यानु करणु लॻो। जॾहिं खेसि 6 मनवंतर तप कंदे गुज़रिया, तॾहिं राजा इंद्र डिॼी वीचारियो त ही ब्राह्मण तप करे ज़रूरु मुंहिंजो इंद्रासन खसींदो। इहो वीचार करे इंद्र कामदेव ऐं बसंत रुत गंधर्वन ऐं अप्सराउनि खे मारकुंडीअ जे तपस्या भंग करण वास्ते मोकिलियो। उन्हनि हिमाचल पर्बत जे उत्तर पासे भद्रा नदीअ जे किनारे ते, जिते मारकुंडी पथर ते वेठे तपस्या कई, उते पहुची ॾिठो त घाटनि वणनि जी छाया हेठि, जिते केतिरनि ई क़िस्मनि जा ख़ुशबूदार गुल फुल लॻल आहिनि ऐं कोयल मोर ऐं ॿिया केतिरा ई पखी वणनि ते वेठा गीत ॻाए नाच गानो करे धरतीअ ते सुर्ग जो दृश्य ॾेखारे रहिया आहिनि। अहिड़ी शोभा ॾिसी कामदेव ऐं ॿिया सभई मोहित थी पिया। प्यारा भक्तों, जॾहिं प्रभात वेले मारकुंडू अग्निहोत्र करे वेठो, उन वक़्तु सभिनी अप्सराउनि हिन जे साम्हूं अची पंहिंजा पंहिंजा नाच ॾेखारिया। गंधर्वन वाॼा वॼाए 6 राग ऐं 36 रागणियूं ॻायूं ऐं कामदेव कोकिलो रूप ठही काम रूपी बाण हलायो। बसंत रुत जी महिमा सां चङा चङा बाग बाग़ीचा तयार थी पिया। थधी ऐं ख़ुशबूदार हवा जा झोंका लॻी रहिया हुआ। जॾहिं नचण वक़्तु हिकिड़ी अप्सरा जा वस्त्र खुली विया ऐं हू निर्वस्त्र थी मारकुंडे वटि हली आई, पर तॾहिं बि मारकुंडे जो चित चुलायमान न थियो। जॾहिं घणियनि तजवीज़नि करण सां बि कामदेव ऐं अप्सराउनि जो मथसि ज़रो बि ज़ोर न हलियो, तॾहिं हू शराब जे डप खां कंबण लॻा ऐं भॼंदा इंद्र वटि मोटी आया ऐं तमामु लॼी थी चयाऊं त महाराज,
असांजो को बि ज़ोर मारकुंडी रखेश्वर ते नथो हले। इहो ॿुधी इंद्र ऐं ॿियनि देवताउनि ॾाढो अजब खाधो। देवताऊं पाण बि मारकुंडी जे दर्शन वास्ते उते वञी संदसि स्तुति कई। जॾहिं अहिड़ी रीति ॿिया बि केतिरा ई ॾींहं मारकुंडी जीअ खे तप कंदे गुज़रिया, तॾहिं नारायण जी पाण गुरुड़ ते चढ़ी उते आयो ऐं खेसि पंहिंजे चतुर्भुजी रूप जो दर्शन ॾेई पुछियो, हे प्यारा, तोखे छा घुरिजे? मारकुंडी वेंकटनाथ खे ॾिसी दंडवत करे परिक्रमा ॾेही स्तुति करण बाद हथ जोड़े चयो, हे दीनानाथ, मां पंहिंजी वॾी उमिरि थो घुरां। त्रिभुवन पति चयसि त तूं हिकिड़े कुल्प ताईं जीअरो रहंदे। ईअं चई नारायण जी वेंकट ॾांहुं हलियो आयो। सभई चयो, जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 12हें स्कंद जो अध्याय 8 संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो, जय सिया राम, राधे राधे।